ज़िक्र कंदासीं कश्मीर भरिसां जांजनि सां भरियल ॿेड़ी ऊंधी थियण जे नतीजे में 100 खां वधीक ॿुॾी विया। औरतनि ऐं ॿारनि समेत 23 ॼणनि जा लाश हथ कया विया आहिनि। जांजी ॿेड़ीअ में सवार थी ॻोठ हुसैन बख्शी सोलंकी खां खरोड़ तरफ़ वञी रहिया हुआ त हादसो पेश आयो। जांजनि सां भरियल ॿेड़ी सिंधु दरिया खरोड़ तरफ़ वञी रहिया हुआ त सिंधु दरिया पार वञी रहिया हुआ त वधीक माण्हू सवार हुजण सबबि ऊंधी थी पई। ॻोठाणनि 25 ॼणनि खे बचाए वरितो ऐं औरतनि ऐं ॿारनि समेत 23 ॼणनि जा लाश कढी वरिता। वाक़े बैदि इमदादी टीमुनि पहुची वियूं जॾहिं त बाक़ी ॿुॾी वियल माण्हुनि जी ॻोल्हा जारी आहे। सिंध में सावणी के बरसातन जो सिलसिलो वक्फे सां जारी है। केतरनि शहरनि में तलाइन की सूरत में बीठल पानी नेकाल न थी सघियो आहे। कराची सदर गुलशन इकबाल लियारी क्यामाड़ी तारिक रोड शाह फैसल कॉलोनी पोर्ट कासम में ॿिनि इलाइक़नि में बरसात सबबि बीहजी वियल पानी नेकाल न थी सघियो आहे। दादू ऐं भरपासे में भी वक्फे सां वसकारे सबबि मौसम खुशगवार थी वई आहे। गर्मीअ जो ज़ोर टुटी वियो आहे जॾहिं त बरसाती पानी नेकाल न थिए सबबि रहवासी ॾुखियाईनि खे मोहन ते मजबूर आहिनि। जोही समेत काछे के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में तेज़ बरसात सबबि बिजली जो निज़ाम धरम भरम थी वियो आहे। ज़ोरदार वसकारे खां पोइ काछे जूं 8 नयूं नई गाज नई नली नई सुरी नई ककड़ानी समेत ॿियूं नयूं वही अचण करे केतिराई ॻोठ पाणी हेठि अची विया आहिनि। बरसाती पाणी सबबि काछे जे 100 खां वधीक ॻोठनि जो जोही दादू सां राब्तो कटिजी वियो आहे। राब्तो बहाल न थी सघियो आहे जंहिं सबबि रहवासियुनि खे अच वञ में सख़्त ॾुखियायूं पेश अची रहियूं आहिनि। ख़ैरपुर में तेज़ बरसातनि सबबि खजियनि जे बाग़नि में सुकाइण लाइ रखियल अरबें रुपयनि जी खजूर तबाह थी वई आहे जंहिं सबबि आबादगार परेशान थी विया आहिनि। मुतासिर आबादगारनि जो चवणु आहे त खजियनि जो फसल मुकमल तौर ते तबाह थी वियो आहे जंहिं सबबि खेनि करोड़े रुपयनि जो नुक़सान थी वियो आहे। शहजादकोट ऐं भरपासे में वक्फे सां हल्की हल्की बरसात जो सिलसिलो हलंदड़ आहे। दोदापुर ऐं भरपासे जे इलाइक़नि में बि वक्फे सां बरसातनि जो सिलसिलो जारी रहियो। बिजली जो निज़ाम सख़्त मुतासिर थियो। सुजावल जूनेज में वक्फे सां तेज़ हवा ऐं गजगोड़ सां बरसात सबबि रोडनि रस्तनि ते पाणी बीहजी वियो। सगियूं ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में बि तेज़ बरसात सबबि केतिराई कचा कखावा घर ओताकूं दुकाननि जूं छितियूं टुटी वयूं। मेन शाही बाज़ार तोड़े सियाल स्टाफ वटि बरसातुनि जो पाणी तलाइन जी सूरत में बीठल आहे। मेरापुर कोटलालू तलार उडेरोलाल फरीदाबाद ठिकराठो मुबारकपुर समेत ॿियनि शहरनि में वक्फे सां बरसात जो सिलसिलो जारी आहे। हेठाई वारनि इलाइक़नि में पाणी बीहजी वियो। ठिकराठो भरिसां बरसात दौरान खेवण करण सबबि नारी फौत थी वई जॾहिं त ॿी नारी सड़ी ज़ख़्मी थी वई हुई। ॻोठ गंवर फ़कीर मंगरियो में खेवण करण सबबि वज़ीरा शेख ऐं पप्पी शेख सड़ी ज़ख़्मी थी पयूं। ॿिन्ही नारियुनि खे सखर इस्पताल नियो पियो वियो त रस्ते में ज़ख़्मनि जी सट न सहंदे वज़ीरा शेख फौत थी वई। वारसनि मूजिबि ॿई नारियूं ॿनी में गाह करे रहियूं हुयूं त खेवण किरी पई जंहिंजे नतीजे में हिकु नारी फौत ऐं ॿी ज़ख़्मी थी पई। बिन कासिम भरिसां स्टील टाउन थाणे जी हद में बरसाती पानी की खड में 2 ॿारड़ा ॿुॾी फौत थी विया। सूमार ॻोठ में 10 वरनि जो ज़ुल्फ़िकार नैन ऐं अब्दुल वहीद रांदि करण दौरान खड में ॿुॾी विया। इस्पताल में ज़रूरी कार्रवाई बाद ॿिन्ही ॿारनि जा लाश घर आंदा विया। वारसनि में कोरहम अची वियो। सेवण में बरसात दौरान घर की भित किरण सबबि 3 ॿार दबजी ज़ख़्मी थी पिया। ॻोठ करमपुर में चौमासे की बरसात दौरान घर की भित किरण सबबि 3 ॿार दबजी विया जिनके ज़ख़्मी हालत में इस्पताल मुंतक़िल करे तिबी इमदाद ॾिनी वई। ज़ख़्मी ॿारनि में ज़ामिन अब्दुल्ला ऐं अरसलान ओठो शामिल आहिनि। जाबलू पट्टी में बरसातनि बाद नयूं वही अचनि करे ॻोठनि जो हिक ॿिए सां ज़मीनी राब्तो पिणु कटिजी वियो। खैरपुर के सरकारी अस्पताल सेवरेज ऐं बरसाती पानी दाख़िल थी वियो आहे। सिविल अस्पताल खैरपुर के ICU वार्ड में सेवरेज ऐं बरसाती पानी दाख़िल थी वियो आहे जंहिं सबबि मरीज़ ऐं मेडिकल अमलो सख़्त परेशान थी विया आहिनि। अस्पताल में गंदो पानी जमे थियण सबबि बदबू थी वई आहे। म्यूनिसिपल इंतज़ामिया तोड़े ज़िला इंतज़ामिया जे कंहिं बि आला अमलदारनि नोटिस वठी बरसाती पानी नेकाल करण लाइ के बि क़दम न खयां। लुकमान फाटक का चांडिया मोड़ ताईं रोड न ठहण सबबि रोड जो पानी भी सिविल अस्पताल में
अची वियो, जंहिं सबबि अस्पताल जे ॿिन्ही मुख्य दरवाज़नि खां पाणी अंदरि जमे थी वियो। खैरपुर जे कारोबारी इलाइक़नि में बरसाती पाणी नेकाल न थियण जो धरती टीवी ते ख़बर नशर थियण खां पोइ MNA नफ़ीसा शाह नोटिस वठी शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जो दौरो कयो। नफ़ीसा शाह छटी चौक, पंजगला चौक, जामे मस्जिद, सिद्दीक़ अकबर ऐं ॿियनि इलाइक़नि जो दौरो करे बरसाती पाणी नेकाल न थियण ते कावड़ जो इज़हार कयो। उन मौक़े ते वापारियुनि नफ़ीसा शाह आॾो म्यूनिसिपल कमेटी ऐं पब्लिक हेल्थ खाते जे ख़िलाफ़ शिकायतुनि जा अंबार लॻाए छॾिया। PPMNA चयो आहे जेकॾहिं म्यूनिसिपल इंतिज़ामिया ऐं पब्लिक हेल्थ इंतिज़ामिया शहर जी सफ़ाई सुथराई लाइ जोगा क़दम न खयां त उन्हनि ख़िलाफ़ कार्रवाई थींदी। नफ़ीसा शाह वापारियुनि खे बरसाती पाणी नालियुनि जो पाणी ते गंदगी साफ़ कराइण जी पिणु ख़ातिरी कराई। STP चेयरमैन डॉक्टर कादिर मक्सी कराची में एहतजाज कंदड़ उस्तादनि ते पुलिस चढ़ाई, तशद्दुद ऐं गिरफ़्तारियुनि जो मज़म्मत कंदे चयो त सिंध हुकूमत हर दफ़े रोज़गार जो हक़ घुरंदड़ उस्तादनि ते पुलिस हथां तशद्दुद कराए सिंध जे नियाणियुनि खे ॿाहिनि ऐं वारनि खां पकिड़े तज़लील जो निशानो बणाए पियो वञे। सिंध तरक़ी पसंद पार्टी जे चेयरमैन डॉक्टर कादिर मक्सी चयो त सिंध सरकार खां केरु पुछण वारो न आहे। उस्ताद पंहिंजे हक़नि लाइ एहतजाज करे रहिया आहिनि। हुकूमत जो फ़र्ज़ु आहे त उस्तादनि सां ॻाल्हियूं करे संदन मसइला हल करे। हुन चयो त सिंध हुकूमत ॿिटा मयार जुड़िया आहिनि। हिकु पासे हथियार खणी धारियां रोडनि बंदि करे विहनि था त उन्हनि सां ॻाल्हियूं थियूं कयूं वञनि, जॾहिं त ॿिए पासे पुरअमन एहतजाज कंदड़ हथें ख़ाली उस्तादनि मथां वहशाणो तशद्दुद करे खेनि गिरफ़्तार कयो पियो वञे। STP चेयरमैन चयो आहे त हुक्मरान जा अहिड़ा क़दम जमहूरियत जे मुंहं ते ज़ोरदार चमाट आहिनि। हुननि मुतालबो कयो त ऐं घुर कई आहे त फौरी तौर ते सिंध हुकूमत उस्तादनि खां माफ़ी वठे ऐं संदन जाइज़ मुतालबा तस्लीम करे। शाहपुर चाकर में बिलावल काका जे कातिलनि खे गिरफ़्तार न करण ऐं धारियुनि जी आबादकारी ख़िलाफ़ अवामी तहरीक ऐं सिंधियाणी तहरीक जे कारकुननि एहतजाजी रैली कढी नारेबाज़ी कई। अवामी तहरीक ऐं सिंधियाणी तहरीक जे कारकुननि मरकज़ी सदर सुभानी डायरी, ज़ाहिदा डायरी, आलम लगारी, अब्दुल सत्तार रिंद, मरियम उनड़ ऐं डॉक्टर राणू खान कंडरानी जी अॻवानी में मेन नाके खां रैली कढी प्रेस क्लब आॾो धरणो खंयो वियो। उन मौक़े ते अॻवाननि ख़िताब कंदे चयो त बिलाल काका सिंध धरतीअ जो नौजवान हो जंहिंखे बेदर्दीअ सां क़तल कयो वियो। संदन चवणु हो त सिंध में पंहिंजनि लाइ हिकु ऐं धारियुनि लाइ ॿियो कानून आहे जेका ज़्यादती आहे। उन्हनि मुतालबो कयो त गैर मुल्कियुनि, बिहारियुनि, बंगालियुनि ऐं अफ़गानियुनि खे बिना देरि नेकाली ॾिनी वञे। मदेजी में पाणी जी शदीद कोट ख़िलाफ़ आबादगारनि एहतजाजी मुज़ाहिरो कयो। ॻोठ गाहिजा, बेगो, जखरो, नबी आबाद, फैज़ाई कलोड़ा ऐं ॿियनि ॻोठनि में आबादगारनि कलोड़ा माइनर शाख, गाहिजा माइनर शाख समेत मुख़्तलिफ़ शाखनि में पाणी जी खोट ख़िलाफ़ गाहिजा रेगुलेटर ते आबादगारनि एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते आबादगारनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त पाणी शाखनि खे ॾियण बदिरां वार कैनाल में ॾिनो पियो वञे, शाखनि खे न पियो ॾिनो वञे। सिंधनि चवणु हो त पाणी न मिलण सबबि लखें रुपयनि जा ॿिज ऐं हज़ारे एकड़ ज़मीन बंजर बणिजी वई आहे। गाहिजा माइनर ऐं कलोड़ा माइनर में पाणी ॾेई आबादगारनि जी बेचैनी ख़तमु कई वञे। और आबादगारनि ऐं SDO विच में मोहमारी पिणु थी आहे, जंहिं ते ॻोठाणनि विच में पई मामले खे टारे वरितो। नएं दहिरे में पाकिस्तान पीपल्स पार्टी पारां क़ाइद अवाम शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जे नंढे फर्ज़ंद शहीद शाहनवाज़ भुट्टो जी 37वीं वरसी मल्हाई पई वञे। वरसी जे मौक़े ते पीपल्स पार्टी ज़िले लाड़काने पारां गड़ी खुदाबख़्श भुट्टो में शहीदनि जी मज़ारनि ते क़ुरान ख़वानी कई वई। क़ुरान ख़वानी में पीपल्स पार्टी ज़िले लाड़काने जे अॻवान MNA ख़ुर्शीद जुनेजो, अॻूणे मेयर ख़ैर मोहम्मद शेख, अनवर अली, अली नवाज़ लहर, इमरान जतोई ऐं ॿियनि जी अॻवानी में शिरकत की। इज्तिमाई दुआ घुरण बाद पार्टी जे हलंदड़ वर्करनि शहीद शाहनवाज़ भुट्टो समेत शहीद क़ाइदीन जी मज़ारनि ते हाज़िरी भरे ख़िराज अक़ीदत पेश कई। मज़ारनि ते हाज़िरी भरण दौरान कारकुननि नारेबाज़ी करे शहीद शाहनवाज़ के 37वीं वरसी जे मौक़े ते संदसि जमहूरियत जी बहाली ऐं मुल्क जी बका लाइ कयल जदोजहद ते ख़िराज अक़ीदत पेश कयो। ज़िक्र कंदासीं कुंभ बरसां रोड हादसे में नौजवान फौत थी वियो आहे, ॿियो ज़ख़्मी थी पियो आहे। मिस्री शाह स्टाफ वटि ॿिनि मोटरसाइकिलनि विच में टकर थी पियो, जंहिं जे नतीजे में नौजवान मोहबत बुर्दी थड़े ते फौत ऐं वकील चांडियो ज़ख़्मी थी पियो।
हादसे बाद लाश जख्मी के अस्पताल मुंतकिल कयो, जिते जख्मी के तिबी इमदाद ॾिनी वई। फौती जो लाश ज़रूरी कार्रवाई खां पोइ वारसनि हवाले कयो वियो। नौजवान जो लाश घर पहुचण ते कोराम मची वियो। ख़ैर मोहम्मद आरेजा जे गुम थियल रहवासी जी बाज़ियाबी लाइ संदसि वारसनि पारां लाड़काणे पहुची एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। पधरपाड़े जे रहवासी 20 ॾींहं अॻु चुंगची समेत पुरसरा नमूने गुम थी वियल रिज़वान अली कलोड़ जी ॻोल्हा में मदद लाइ लाड़काणे प्रेस क्लब आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते रेड़ी हलाईंदड़ पौरत अयाज़ हुसैन कलोड़ मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त संदसि 17 वरहनि जो रिज़वान अली कलोड़ चुंगची ते रोज़गार करे घर जो चरखो हलाईंदो हो, जेको 20 ॾींहनि खां गुम आहे, जंहिंजी ॻोल्हा में मदद कई वई। कंबर में ॻोठाणनि पारां पुलिस जी मौजूदगी में नौजवान खे क़त्ल कंदड़ जवाबदार गिरफ़्तार न करण ख़िलाफ़ औरतनि समेत एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। ॻोठ मलूक बुलंदी जे रहवासियुनि मर्दनि ऐं औरतनि पाक किताब खणी कंबर सिटी पुलिस जे ख़िलाफ़ प्रेस क्लब आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई। उन मौक़े ते मुस्मात वज़ीरा ससुई मूमल ख़ातूं ऐं क़त्ल थियल नौजवान जे वालिद हाकिम अली बुलंदी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त 5 ॾींहं अॻु क़त्ल जे इल्ज़ाम तहत कंबर सिटी थाणे ते समेत ॿियनि थाणनि जी पुलिस ॻोठ पहुची संदन नौजवान साजिद खे गिरफ़्तार करण जी कोशिश कई। संदन चवणो हो त पुलिस जी मौजूदगी में जवाबदारनि गोलियूं हणी संदन नौजवान खे क़त्ल करे जवाबदार आसानी सां फ़रार थी विया, पर पुलिस खे ॾिसंदी रही। हाणे त FIR बि नथी वरिती वञे, जेका वॾी ज़्यादती आहे। खैरपुर में सिंध के मशहूर सुगड़ मोहरम अली उजण जो नौजवान पुट अला रखियो गुज़िरियल 8 ॾींहनि खां पुरसरा नमूने गुम थी वियो आहे। वारसनि एहतिजाज करे ॻोल्हा में मदद जी अपील कई आहे। नौजवान जे वारसनि अला रखियो उजण प्रेस क्लब आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे दाहियो आहे त अला रखियो उजण 8 ॾींहं अॻु कराची वञण लाइ निकितो हो, पर कराची नाहे पहुतो ऐं पुरसरा नमूने गुम थी वियो आहे, जॾहिं त संदसि मोबाइल फ़ोन पिणु बंदि आहे। वारसनि चयो आहे त ख़ैर शक आहे त नौजवान खे संदसि घरवारी सलमा उजण, वज़ीरा लाशारी, शौकत लाशारी, सदाम राजपर अगवा कयो आहे। वारसनि वसवारनि अख़्तियारियुनि खां घुर कई आहे त मामले जो नोटिस वठी असांजे नौजवान खे बाज़ियाब कराए परेशानी ख़तमु कई वञे। आदिलपुर में पौरत भाइरनि खे यरगमाल बणाए 1.5 लाख रुपया फुर करे ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मिठड़ी स्टाफ वटि हथियारबंदनि सब्ज़ी ऐं फ्रूट खाइण लाइ वेंदड़ 2 भाइरनि खे यरगमाल बणाए 1.5 लाख रुपया फुर कया। हथियारबंदनि पुनल ऐं रोशन सियाल खां फुलट करे तशद्दुद करण बाद फ़रार थी विया। वाक़े ख़िलाफ़ सब्ज़ी ऐं फ्रूट हलाईंदड़ मज़दूरनि मोहम्मद अली अंसारी, बाबू महर ऐं पुनल सियाल जी अॻवानी में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ पिणु मुतालबो कयो वियो। एहतिजाज कंदड़नि जो चवणो हो त मिठड़ी स्टाफ वटि हर रोज़ कंहिं न कंहिं मज़दूर खां फुर कई वञे थी, पर आदिलपुर पुलिस तदारक करण लाइ तयारु न आहे। बिरिया सिटी में बरसाती पानी निकाल न करण ख़िलाफ़ शहरियुनि एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। वार्ड नंबर 6 जे रहवासियुनि ज़ीशान राजपूत, फारूक राजपूत जी अॻवानी में एहतिजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते एहतिजाज कंदड़ शहरियुनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त ताज़ियुनि बरसातुनि सबबि राजपूत टाउन मुकमल तौर गंदे पाणी जी भर चढ़ियल आहे। सदन चवणो हो त बरसाती पाणी बीहण सबबि 5 पौरतनि वकील सोलंगी, अलीहसन सोलंगी, सुल्तान राजपूत ऐं ॿियनि जा घर ॾही पट पइजी विया। टाउन इंतिज़ामिया नाहिलीअ जो मुज़ाहिरो कयो आहे। चंडियादा में 2 ॾींहनि खां बिजली बंदि हुअण ख़िलाफ़ शहरियुनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। रहवासियुनि लोड शेडिंग ख़िलाफ़ बरसाती पाणी बीही वञण जे करे एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। हिस्को ख़िलाफ़ नारेबाज़ी कई। उन मौक़े ते मुज़ाहिरीन एहतिजाज कंदे चयो आहे त हिन कहर जी गर्मी ऐं बरसाति जे मौसम में संदन इलाइक़नि में 2 ॾींहनि खां बिजली बंदि आहे। शिकायतूं करण बावजूदि केर बि ॿुधण लाइ तयारु न। एहतिजाज कंदड़नि जो चवणो हो त वक़्त सर बिजली जा बिल अदा करण बावजूदि लोड शेडिंग करे त
तंग कयो पियो वञे। उन्हनि अख़्तियारियुनि खां घुर कंदे मुतालबो कयो त फौरी तौर ते बिजली बहाल करे परेशानी ख़त्म कई वञे। उडेरोलाल में बिजली की लोड शेडिंग खिलाफ एहतजाज किया वियो। मुख़्तलिफ़ ॻोठनि जे रहवासियुनि बिजली की अणएलान लोड शेडिंग खिलाफ फंक्शनल लीग अॻवान शोएब बलोच जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हणी वापडा खिलाफ नारेबाज़ी कई वई। धरणे सबबि ट्रैफ़िक की आमदफ़त पिणु मुअत्तल थी वई। मुज़ाहिरनि चयो आहे त वापडा पारां उडेरोलाल जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में बिजली जे अणएलान लोड शेडिंग सबबि रहवासी सख़्त ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। जॾहिं त कारोबार ठप थी वियो, रहवासियुनि मुतालबो कयो त बिजली जी लोड शेडिंग ख़त्म करे शहरनि में पखड़ियल बेचैनी ख़त्म कई वञे। खैरपुर वेझो मुबैना घरू अणबड़ता नौजवान आपघात करे छॾियो। परियालो शहर जे शेख मोहल्ले वासी 18 वरनि जो नौजवान गुलाम फरीद शेख मुबैना घरू अणबण तां कारो पत्थर पी आपघात की कोशिश कई। नौजवान के लाड़काने अस्पताल लियो पियो वियो त हुन रस्ते में दमधणी हवाले कई। नौजवान जो लाश घर पहुचण ते कोराम मची वियो।